दोस्तों ही ॾिसो तव्हां दुलाब ड्रामे जी एडिटिंग हली रही आहे। तव्हांजे साम्हूं सबूत रखूं था पिया। ही एडिटिंग हली रही आहे दुलाब ड्रामे जी पहिरें स्पेल जी, जंहिंमें हिकु हिकु सीन खे सेट कयो पियो वञे, म्यूज़िक लॻायो पियो वञे, उन जा सीननि खे कलरफुल यानी फिल्टर कया पिया वञनि ऐं पाण फर्ज़ंद मलिक खजूर वेही करे एडिटिंग कराए रहियो आहे। ही पहिरें स्पेल जी एडिटिंग हली रही आहे दुलाब ड्रामे जी, ऐं इहो सबूत आहे उन माण्हुनि जे लाइ जेको चवंदा आहिनि यार अलाए कॾहिं इहो कमु थींदो। हीउ ॾिसो तव्हां वरी तेज़ी सां कमु हली रहियो आहे दुलाब जो, ऐं उन्हनि खे बि ख़बर आहे त और ऑडियंस जेका ॾिसण वारा आहिनि उहे इंतज़ार में आहिनि। इन जे करे दुलाब जी फुल स्पीड में एडिटिंग हली रही आहे। एडिटिंग थी वेंदी जीअं दोस्तो टीज़र अची वेंदो ऐं तमामु जल्द तव्हांजे साम्हूं इहो टीज़र पुरमो वग़ैरह अची वेंदा। पुरमो खां पोइ एपिसोड बि। इहो सबूत सिर्फ़ु तव्हां उन्हनि दोस्तनि लाइ आहे जेको एतबार न आहिनि कंदा। शुरू में वीडियो तव्हां ॾिठो एडिटिंग हिकु हिकु सीन जी सेट कई वञे। दोस्तो एडिटिंग एॾी ॾुखी शइ हूंदी आहे। ड्रामो शूट करणु सवलो आहे, आसान आहे। इन खे मिलाइणु सेट करणु असांखे ख़बर आहे, असां पाण एडिटर आहियूं। हिकु हिकु सीन सेट करणु वॾो ॾुखियो हूंदो आहे। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा दासी टीवी खे।